ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 205 किस्त में अवां ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान के सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं फ़ैसिले में ॾोही करार ॾेई रबन के बंदूक ॾेई कमाल ख़ान के माराईंदो। रबन जे ई हथां कमीने कमाल ख़ान जो मौत थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 205 किस्त में छा वाकई रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान जो मौत आणींदो ऐं रबन जे ई हथां कमाल ख़ान के माराईंदो, या वरी रईस गफ़ार ख़ान कमाल ख़ान जे कूड़नि गवाहनि जे साम्हूं माठ करे कमाल ख़ान जहिड़े ज़ालिम शख़्स जंहिं रबन जी मीरा सां एॾो त ज़ुल्म कयो आहे जो मीरा वीचारी पंहिंजा होश ई विञाए वेठी आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं ड्रामो ऑनएयर थी चुको आहे जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD TV यूट्यूब चैनल ते अव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदो। पहिरीं ऐं ॿी किस्त ऑनएयर थी चुकी आहे। जेकॾहिं अव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो मेगा सोप सीरियल नाहे ॾिठी त पहिरीं ऐं ॿी किस्त जो लिंक डिस्क्रिप्शन में या वरी कमेंट बॉक्स में अव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदो। उन लिंक जे ज़रिए अव्हां नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसी सघंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो भी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जा मनपसंद अदाकार रबन ऐं मीरा भी हिन ड्रामे में शामिल आहिनि, पर उन्हनि सां गॾोगॾु अब्बास गुल जंहिंखे अव्हां जब्बल जे नाले सां सुञाणींदा आहियो, ऐं इस्माइल चांडियो, एस भट्टी, अकबर उत्तरादी, सजाद समो ऐं ॿिया केतिरा ई अदाकार ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदा। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त ख़र्च कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। ऐं ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी टीं किस्त असांजी HD TV ते। अल्लाह हाफ़िज़।